الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولو أننا نزلنا إليهم الملائكة وكلمهم الموتى وحشرنا عليهم كل شيء قبلا ما كانوا ليؤمنوا إلا أن يشاء الله ولكن أكثرهم يجهلون. وكذلك جعلنا لكل نبي عدوا الشياطين الإنس والجن يوحي بعضهم إلى بعض زخرف القول غرورا ولو شاء ربك ما فعلوه فذرهم وما يفترون. ولتصغى إليه أفئدة الذين لا يؤمنون بالآخرة وليرضوا وليقترفوا ما هم مقترفون. أفغير الله أبتغي حكما وهو الذي أنزل إليهم الكتاب مفصلا والذين آتيناهم الكتاب يعلمون أنه منزل من ربك بالحق فلا تكونن من الممترين. وتمت كلمة ربك صدقا وعدلا لا مبدل لكلماته وهو السميع العليم. وإن تطع أكثر من في الأرض يضلوك عن سبيل الله إن يتبعون إلا الظن وإن هم إلا يخرصون. إن ربك هو أعلم من يضل عن سبيله وهو أعلم بالمهتدين. فكلوا مما ذكر اسم الله عليه إن كنتم بآياته مؤمنين. وما لكم ألا تأكلوا مما ذكر اسم الله عليه وقد فصل لكم ما حرم عليكم إلا ما اضطررتم إليه وإن كثيرا ليضلون بأهوائهم بغير علم إن ربك هو أعلم بالمعتدين. وذروا ظاهر الإثم وباطنه إن الذين يكسبون الإثم سيجزون بما كانوا يقترفون. ولا تأكلوا مما لم يذكر اسم الله عليه وإنه لفسق وإن الشياطين ليوحون إلى أوليائهم ليجادلوكم وإن أطعتموهم إنكم لمشركون. صدق الله العظيم. ऐं जेकॾहिं बेशक असां नाज़िल कयूं लाहियूं असां इन्हनि जे तरफ़ मलाइक ऐं ॻाल्हाइनि इंसां मुर्दा मुअल ऐं गॾु कयूं असां इन्हनि ते हर शइ खे आम्हूं साम्हूं नाहिनि जो ईमान आणिनि मगर जो चाहे अल्लाह ताला पर अक्सर इन्हनि मां जाहिल थियनि था जहालत इख्तियार कनि था। अहिड़ी तरह बणायोसीं असां हर नबी जे लाइ दुश्मन इंसान शैताननि मां ऐं जिन शैताननि मां जो सेखारिनि था बाज़ इन्हनि मां कुझु खे सींगारियल ॻाल्हियूं धोखे ॾियण जे लाइ जेकर चाहे रब तुंहिंजो त न करे सघंदा इन्हीअ खे पोइ छॾे ॾे तूं इन्हनि खे ऐं जेको कुझु कनि था ऐं हिन लाइ त लड़नि इन्ही जे तरफ़ दिलियूं उन्हनि माण्हुनि जूं जेके नथा ईमान आणिनि आख़िरत ते हिन लाइ त राज़ी थियनि इन्हीअ मां ऐं हिन लाइ त कन ओहो जो कंदड़ आहिनि। छा को अल्लाह जे ग़ैर खे तलब कयां मां फ़ैसिलो कंदड़ हालांकि इहा ज़ात आहे जंहिं नाज़िल कयो तव्हांजे तरफ़ किताब खे तफ़सील सां ऐं जिन माण्हुनि खे ॾिनोसीं असां इन्हनि खे किताब
ॼाणनि था त बेशक इहो नाज़िल कयल आहे तुंहिंजे रब खां हक़ सां, पोइ हरगिज़ हरगिज़ न हुजे तूं शक कंदड़नि मां। ऐं पूरो थी वियो तुंहिंजे रब जो कलमो सचाईअ सां ऐं इंसाफ़ सां, न आहे कोई बि मटाए सघंदड़ उन जे कलमनि खे, इहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। जेकॾहिं फर्माबरदारी कंदे तूं घणनि उन्हनि माण्हुनि जी जेके ज़मीन में आहिनि त भुलाए विझंदा तोखे अलाह जे रस्ते खां, नथा ताबेदारी कनि मगर गुमान जी, ऐं न आहिनि इहे मगर कूड़ घड़नि था। बेशक रब तुंहिंजो इहो वधीक ॼाणंदड़ आहे उन माण्हू खे जेको भुलियो गुमराह थियो उन जे रस्ते खां, ऐं इहो वधीक ॼाणंदड़ आहे हिदायत वारो। पोइ खाओ तव्हां उन शयुनि में जंहिंजो ज़िक्र कयो वियो अलाह जो नालो इन्हीअ ते पढ़ियो वियो आहे, नालो अलाह जो इन्हीअ ते, जेकॾहिं तव्हां उन जी आयतुनि ते ईमान आणींदड़ आहियो। छा आहे तव्हां जे लाइ जो नथा खाओ उन्हनि शयुनि मां जो ज़िक्र कयो वियो अलाह जो नालो इन्हीअ ते, हालांकि खोले खोले बयानु कई तव्हां जे लाइ उन शइ खे जो हराम कई तव्हां ते, मगर जो मजबूर कया वञो तव्हां इन्ही जे तरफ़। बेशक घणा माण्हू अलबत्त गुमराह थियनि था या गुमराह कनि था पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशुनि सां बिना इल्म जे। बेशक रब तुंहिंजो इहो वधीक ॼाणंदड़ आहे हद खां लंघंदड़नि खे। छॾे ॾियो तव्हां ज़ाहिरी गुनाहनि खे ऐं लिकल ऐं मख़फ़ी गुनाहनि खे। बेशक जेके माण्हू कमाइनि था गुनाह अनक़रीब बदिलो ॾिना वेंदा उन शइ जो जेको कुझु कंदा हुआ। ऐं न खाओ तव्हां उन्हनि शयुनि मां जो न ज़िक्र कयो वियो अलाह ताला जो नालो इन्हीअ ते, बेशक इहो अलबत्त गुनाह आहे। बेशक शैतान अलबत्त सेखारीनि था पंहिंजे दोस्तनि खे ताकी झगड़ो कनि तव्हां सां। जेकॾहिं फर्माबरदारी कंदो तव्हां इन्हनि जी त बेशक तव्हां बि मुशरिक हूंदो। सूरतुल अनआम जो 13हों रुकू ऐं 8 सिपारे जो 7 सिपारे जो आख़िरी रुकू, 8 सिपारे जो पहिरियों रुकू। तेसिताणी 7 सिपारा पूरा थिया, 8हों सिपारो अॼु अलाह जे महिरबानी सां शुरू थियो। आयत नंबर 110 खां आयत नंबर 121 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 3 उर्दू वारे मां ऐं दुर्रे मंसूर अरबी वारे जे मुताले मां निचूड़ ऐं ख़ुलासो ऐं तत पेश कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त इन्हनि मुनकिरीन ॾे, इन्हनि काफ़िरनि ॾे, इन्हनि मुशरिकनि ॾे जेकर असां मलाइक लाहियूं ऐं इन्हनि सां मुर्दा ॻाल्हाइनि ऐं हर शइ इन्हनि ॾे आम्हूं साम्हूं थी करे मुतवजह थी अचे त बि इहे माण्हू ईमान कोन आणींदा, त बि तस्लीम कोन कंदा। छो त इन्हनि माण्हुनि मुतालबो कयो हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त असांखे मोजज़ात ॾेखार। पोइ अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मोजज़ो पंहिंजे इरादे सां मां ॾेखारे सघां, इहो मुंहिंजो अमुर ऐं मुंहिंजी ताक़त न आहे, इहा अलाह जी ताक़त आहे। पोइ अलाह ताला जवाब में इरशाद फरमायो भली सभु शइ इन्हनि जे आम्हूं साम्हूं अचे, मुर्दा बि इन्हनि सां ॻाल्हाइनि, मलाइक बि लही अचनि त बि कोन ईमान आणींदा। ऐं अहिड़ा सवाल कंदड़ जाहिल माण्हू आहिनि जेके चवनि था त असांखे मोजज़ा ॾेखार त पोइ असां ईमान आणियूं, मोजज़ा ॾेखार त पोइ असां तोखे मञूं। हाणे बि जीअं माण्हू चवंदा आहिनि त साईं करामत ॾेखार त पोइ तोखे बुज़ुर्ग मञूं। बुज़ुर्गी जो तालुक़ु करामत सां आहे ई कोन। बुज़ुर्गी जो तालुक़ु आहे ईमान, इस्लाम ऐं तक़वा परहेज़गारी सां। अल्लाह ताला फरमायो बाक़ी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि आयत में अल्लाह साईं तसल्ली ॾींदे फरमायो त इहे जेके तुंहिंजा दुश्मन आहिनि इहा तारीख़ अंबिया जे तारीख़ में इहा ॻाल्हि हलंदी थी अचे, जेको बि नबी हुयो उन जा दुश्मन रहिया आहिनि। दुश्मन ॿिनि तरहनि जा,
हिकिड़ा इंसान शैतान, ॿिया जिन शैतान। इंसाननि मां बि शैतान थींदा आहिनि, जिन्हनि मां बि शैतान थींदा आहिनि। जिन्हनि वारा शैतान नज़र न ईंदा आहिनि, इंसाननि वारा शैतान नज़र ईंदा आहिनि। अंबिया जा दुश्मन ॿिन्ही तरहनि जा हुया, इंसान बि ऐं जिन बि। पोइ इहे जिन ऐं इंसान वरी हिक ॿिए खे कुझु ॻाल्हियूं घड़े सड़े कूड़ ठाहे, सिंधी में चवंदा आहिनि गुल फुल मिलाए, मिर्च मसाला हणी, उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे हिक ॿिए खे इहे कूड़ बातिल ॻाल्हियूं अजाई सेखारे माण्हुनि खे धोखे ॾियण जे लाइ ईअं पोइ माण्हुनि खे दगाबाज़ी कंदा आहिनि। अल्लाह ताला फरमायो त जेकॾहिं रब साईं चाहे त इहो न करे सघंदा, पर चूंकि दुनिया दारुल अमल आहे, अल्लाह ताला इंसान खे अकुल ॾेई करे उन में इख़्तियार ॾिनो आहे त चङा कम इख़्तियार करे या बुरा कम इख़्तियार करे। बाक़ी जेकॾहिं जबरी तौर ते अल्लाह ताला इन्हनि खे मनो करे सघे, छॾे त इन्हनि खे ताक़त कोन्हे जो ईअं करे सघनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा हिदायत ॾिनी हुई, फज़र हुम, अहिड़नि माण्हुनि खे छॾे ॾे जेके शैतान, इंसान शैतान दुश्मन आहिनि या जिन शैतान दुश्मन आहिनि, इन्हनि खे छॾे ॾे, इन्हनि खे छॾे ॾे जेको पंहिंजी इहे कंदा रहनि, बग़ावत कंदा रहनि, मुक़ाबिलो कंदा रहनि, अदावत कंदा रहनि, इन्ही खे छॾे ॾे। ऐं इन्हनि जी इहा महिनत उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे जेके बेईमान आहिनि, जिन में ईमान कोन्हे को। पोइ इन्हनि बेईमाननि जूं दिलियूं इन्हनि जे तरफ़ लड़ंदियूं ऐं उहे ई इन्हनि जे इन ॻाल्हियुनि ते राज़ी थींदा ऐं उहे ई इहे कम कंदा रहंदा। उन खां पोइ मुशरिकीन जे जवाब में अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फरमाई, अफ़ गैरल्लाहि अब्तगी हकमन वहुवल्लज़ी अंज़ल इलैकुमुल किताब मुफ़स्सला। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत ऐं ख़त्म नबूवत जे लाइ, क़ुरान जे सचाई जे लाइ अल्लाह ताला पाण गवाही थो ॾे। पाण कलाम मुक़द्दस में बार बार अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जो तज़किरो फरमायो, नबूवत जो तज़किरो फरमायो, क़ुरान जे सचाई जो तज़किरो फरमायो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह से हीअ जवाबु सेखारियो त इन्हनि खे चओ त अल्लाह खां वधीक फ़ैसिले करण वारो बहितर केरु आहे। उन वटि इंसाफ़ आहे, उन वटि सचाई आहे। उन किताब नाज़िल करे सभु तफ़सील ॿुधाए छॾियो त इहो किताब बि रब जे तरफ़ों नाज़िल शुदा आहे, बरहक़ आहे, सचो आहे। फला तकूनन्न मिनल मुमतरीन। आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहो हुकुम थियो त पोइ इन मुक़द्दस किताब में तोखे कंहिं बि क़िस्म जो शक करिणो न आहे। त हाणे असांखे बि ईमान आणो आहे, क़ुरान शरीफ़ जे हिकिड़े अखर जे हिकिड़े ज़ेर ज़बर ते बि शक न आहे करिणो, ज़र्रे बराबरि बि शक न आहे करिणो। अल्लाह जो सचाई वारो कलमो बि पूरो थी वियो, इंसाफ़ बि रब साईं जो कामिल मुकमल आहे। बाक़ी कोई हिन खे मटाए न सघंदो। ला मुबद्दिल लिकलिमातिही, हिन जे कलिमात खे, हिन जे अहकामनि खे, हिन जे शरीयत खे कोई मटाए सघंदो ई कोन। इन खे मिटाए छॾे, का ताक़त अची ज़ोर लॻाए क़ुरान शरीफ़ खे ख़तमु करे, उन्हनि जे वस में न आहे। क़ुरान जे अहकामनि में तब्दीली करे का तरमीम आणे, जे दुनिया जे कानूननि में तरामीम ईंदियूं आहिनि, क़ुरान जे कानूननि में काई बि तरमीम कोन ईंदी, कंहिंखे मटाइण जी ताक़त ई कोन्हे का। अल्लाह ताला फरमायो त मां ॿुधंदड़ बि आहियां, ॼाणंदड़ बि आहियां। हिकिड़ो अल्लाह ताला उसूल बयानु फरमायो, अगरचे ख़िताब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आहे, पर इहो हुकुम सॼी उम्मत जे लाइ। अल्लाह साईं फरमाए जेके ज़मीन में अक्सर माण्हू आहिनि, इन्हनि जी ॻाल्हि ते लॻबो, इन्हनि जी ॻाल्हि ते हलबो, इन्हनि जी फर्मा बरदारी कबी त माण्हू रस्ते खां भुलिजी वेंदो। हर माण्हू जी पंहिंजी ॻाल्हि आहे, माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते हलबो, माण्हुनि जे ख़्यालात ते हलबो, माण्हुनि जे नज़रियात ते हलबो। दीन जे मामलात में त माण्हू भुलिजी पवंदो, सिधे रस्ते ते कोन ईंदो। सिधे रस्ते जे लाइ माण्हुनि जी सोच खे छॾे करे बल्कि अल्लाह जे कलाम मुक़द्दस खे वठिणो आहे। माण्हुनि जी लिखियल तारीख़, माण्हुनि जा लिखियल ॻाल्हियूं, इन्हनि खे न वठिबो, हिन कलाम मुक़द्दस खे वठिबो। जेकॾहिं माण्हू माण्हुनि जे इन्हनि लिखियल किताबनि, लिखियल ॻाल्हियुनि ते हलंदो, पोइ गुमराही मुक़दर थींदी, पोइ उनखे हिदायत न मिलंदी। हिदायत वठणी आहे त हिन कलाम मुक़द्दस मां वठणी आहे। ऐं इहे माण्हू जेके कलाम मुक़द्दस खे छॾे करे पंहिंजे इन ते हलनि था, इहे इन्हनि जा ख़्यालात आहिनि, इन्हनि जा गुमान आहिनि ऐं इन्हनि जूं सोचूं आहिनि। ऐं इहे जेको कुझु आहे, इहे ग़लति बयानी आहे, ग़लति ॻाल्हियूं आहिनि।
अल्लाह साईं खे ख़बर आहे त रस्ते खां केरु भुलियल आहे, हिदायत ते केरु आहे। अॻिते अल्लाह ताला कुझु अहकाम हिकु ॿिनि आयतुनि में अहकाम ॿुधाया त जंहिं जानवर ते अल्लाह जो नालो पढ़ी करे बिस्मिल्लाह पढ़ी करे उनखे ज़बह कयो थो वञे, मोमिन आहियो त पोइ अल्लाह जे नाले ते सीर ॾिनल जानवर जो गोश्त खाओ तव्हां, छो त अल्लाह ताला इन खे हलाल कयो आहे। त माण्हू एतिराज़ कंदा हा तव्हां जंहिं जानवर खे पाण मारियो था कोहो था, पंहिंजे मुअल जानवर खे हलाल था सम्झो, जेको पंहिंजी मौत पाण थो मरी वञे अल्लाह जो मुअल उन खे हराम था सम्झो। पोइ अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फरमाई त जंहिं ते बिस्मिल्लाह पढ़ी करे उनखे सीर ॾिनी वञे, अल्लाह जे नाले ते ज़बह कयो थो वञे, अल्लाह तव्हांखे ॿुधायो आहे। होॾे बि अल्लाह मना फरमायो त जेको मुअल आहे, मुर्दो आहे, मैतो आहे, इहो न खाओ। अल्लाह सिंह फरमाए त अहिड़े क़िस्म जो जानवर जंहिं ते बिस्मिल्लाह पढ़ी वई आहे, अल्लाह जो नालो वरितो वियो आहे, ज़बह कयो वियो आहे, तव्हां मोमिन आहियो त हाणे खाओ, तव्हांखे ईमान जे करे ऐं अल्लाह ताला जे इन बिस्मिल्लाह ऐं नाले वठण जे करे इहो हलाल आहे। अल्लाह सिंह फरमाए तव्हांखे छा थियो आहे, जंहिं जानवर ते अल्लाह जो नालो वरितो वञे थो उहो हलाल आहे। हालांकि अल्लाह साईं तव्हांखे तफ़सील ॿुधायो आहे त कहिड़ियूं शयूं हराम आहिनि, कहिड़ियूं शयूं हलाल आहिनि। हलाल खे तव्हां हराम हरू भरू छो था कयो? बाक़ी हिकिड़ी सूरत हूंदी आहे इख़्तियारी, ॿी सूरत हूंदी आहे इज़्तिरारी। इज़्तिरारी आहे मजबूरी जी सूरत में, मजबूरी जी सूरत में माण्हू जी जान वञे थी, उन सूरत में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो सिर्फ़ु जान बचाइण जेतिरो माण्हू लुकमो या थोरो कुझु इन मां खाए थो मुर्दार मां, त शरीयत इजाज़त ॾिनी आहे, पर इज़्तिरारी हालत हुजेसि, सो बि एतिरो जंहिंसां उन जी जान बची सघे। अल्लाह ताला फरमाया माण्हू पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशुनि जे कढ लॻी घणा माण्हू गुमराह था थी वञनि बिना इल्म जे। माण्हू पंहिंजी सोच में अची, पंहिंजे मुशाहिदात में अची, पंहिंजे माहौल खे ॾिसी करे पंहिंजी ॻाल्हि हलाए करे पोइ माण्हू गुमराह थो थी वञे। शरीयत में पंहिंजी ॻाल्हि न हलंदी आहे, पंहिंजो अकुल न हलंदो आहे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहकाम हलंदा आहिनि। रब सिंह फरमाया जेके माण्हू हद खां लंघी था वञनि उन्हनि जो बि मूंखे इल्मु आहे। आख़िरी आयत में अल्लाह सिंह फरमाया त ज़ाहिरी गुनाह बि छॾे ॾियो, लिकल गुनाह बि छॾे ॾियो। हिकिड़ा त ज़ाहिर में सभु कंहिंजे साम्हूं आहिनि, मुआशिरे जे साम्हूं आहिनि, हर कोई ॾिसे थो, इहे हिकिड़ा ज़ाहिरी गुनाह आहिनि, इहे बि गुनाह छॾे ॾियो, जीअं कूड़ा गिला आहे, गीबत आहे। ॿिया वरी बातिनी गुनाह आहिनि, मख़फ़ी करे लिकी करे माण्हू गुनाह करे थो। अल्लाह सिंह फरमाया लिकल गुनाह बि छॾे ॾियो, ज़ाहिर ज़हूर बि गुनाह छॾे ॾियो। बाक़ी जेके माण्हू गुनाह कमाइनि था, गुनाह बि कमाई थींदी आहे, कसब थींदो आहे, इन में बि गुनाह में बि महिनत आहे, कमाइण में महिनत हूंदी आहे, गुनाह करण में बि महिनत हूंदी आहे। कहिड़े बि क़िस्म जो गुनाह हुजे न बिना महिनत जे हासिल न थींदो आहे, गुनाह में बि कमाई आहे। अल्लाह सिंह फरमाए जेके माण्हू गुनाह कनि था, कमाइनि था, उन्हनि खे ओड़ो बदिलो मिलंदो। ऐं अल्लाह सिंह आख़िर में फरमायो त जंहिं ते अल्लाह जो नालो न वरितो वियो आहे, बिस्मिल्लाह न पढ़ी वई आहे, अहिड़े क़िस्म जो जानवर जो गोश्त न खाओ, इहो गुनाह अथव। ऐं शैतान पंहिंजे दोस्तनि खे सेखारींदा आहिनि ताकी उहे वरी तव्हां सां बहस मुबाहिसो कनि, झगड़ो कनि, हुजतबाज़ी कनि, दलील ॾियनि। हाणे बि जेके अहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि माण्हू, पोइ दीन जे ॻाल्हियुनि में बि वरी हुजत, दलील, पंहिंजूं अक़ली ॻाल्हियूं, पंहिंजा मुशाहिदा, पंहिंजूं ॻाल्हियूं पेश कंदा आहिनि। अल्लाह सिंह फरमायो जेकॾहिं तव्हां इन्हनि माण्हुनि जी कढ लॻी पवंदो, शैतान जे दोस्तनि जे कढ लॻी पवंदो, त तव्हां बि भुलल थी पवंदो, तव्हां बि मुशरिक थी पवंदो, अल्लाह जे हिकिड़ाई वारो दग तव्हांखे बि हथ न ईंदो। अल्लाह ताला असां समूरनि खे पंहिंजे अहकामनि ते हलणु, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत मुतहरा ते हलणु, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क, मुहब्बत, ताबेदारी हमेशह मरण घड़ी ताईं ऐं रोज़े जज़ा ताईं अल्लाह ताला असांखे दीन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जे इंशाअल्लाह ताला हेसि ताईं रुकू पूरो थियो ऐं सुभाणे वरी ॿियो रुकू इंशाअल्लाह ज़िंदगी रही त तिलावत कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरिल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।